ॿ ॾींहं अॻु टंडो मोहम्मद खान में ज़्यादती जो शिकार थियल न्याणी जमना सामी सां इंसाफ लाइ सिविल सोसाइटी पारां कढण प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे वहशी दरंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि चयो त ही वाक़िया समाज लाइ कारो दाग़ आहिनि। कानून ते अमल न थियण सबबि अक्सर अहिड़ा वाक़िया पेश अचनि था। अहिड़नि वाक़ियनि खे रोकण लाइ रियासत खे इंतिहाई सख़्त क़दम खणणु घुरिजनि। मुतालबो था करूं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस का, हाई कोर्ट जे चीफ जस्टिस का, IG सिंध का त बाबा इन्हनि अहिड़नि वाक़ियनि जी रोकथाम लाइ सख़्त कानून साज़ी कई वञे ऐं वॾे खां वॾा जुर्म आहिनि जेके न माफ़ु करण जोगा ॾोह आहिनि, जंहिंजी तमामु सख़्त कानून ठाहियो वञे त जीअं सिंध जूं न्याणियूं महफ़ूज़ थी सघनि। खां मुतालबो कंदासीं त हिन मासूम न्याणी सां जेका ज़्यादती थी आहे उन जे लाइ पाण मुरादो नोटिस वठी फुल कोर्ट जोड़े ऐं इन वाक़े जी जांच कराए ऐं इन में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे सख़्त तरीन सज़ा ॾिनी वञे। रेप केसिस में जेके बि जवाबदार हूंदा आहिनि उन्हनि खे का बि सज़ा न अचण जे करे ई अहिड़ा वाक़िया अॼुकल्ह रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन्हनि वाक़ियनि जे ख़िलाफ़ जेसिताईं का सख़्त कानून साज़ी न थींदी तेसिताईं अहिड़ा वाक़िया न घटिबा। हुकूमती इदारा आहिनि उन्हनि सभिनी खे अपील था करियूं त जमुना वाक़े में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जे ख़िलाफ़ चीफ जस्टिस खां असीं मुतालबो था करियूं त नोटिस वठे त जमुना वाक़े में मुलविस जेके ॿ जवाबदार आहिनि जेके बगड़ ऐं वैशी जेके बगड़ आहिनि जेके जिनसी छुड़वागी जेके कनि था उन्हनि खे जवाबदार गिरफ़्तार त थिया आहिनि पर असांखे ख़दशा आहिनि त इन्हनि जवाबदारनि खे जेका घुर्बल सज़ा आहे उहा कोन ॾिनी वेंदी। असांखे ख़दशा आहिनि उन लाइ असीं आला अदलिया असीं IG सिंध मुतालबो था कयूं त इन्हनि जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई सिंध में थींदड़ अहिड़ो मासूम न्याणियुनि सां जेके ज़ुल्म थियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानून साज़ी कई वञे। न रुगो कानून साज़ी कई वञे पर उन्हनि कानून साज़ी ते सख़्त अमल करे अहिड़नि जिनसी बगड़नि जी रस्ता रोक कई वञे तां त सिंध में अहिड़नि न्याणियुनि सां ज़ुल्म बंदि थियनि।